नशर फेरोज़ रिनाइंसंस लर्निंग अकेडमी ठारुशा हर क़दम बहितरी ॾांहुं जे उनवान हेठ स्टीम साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग आर्ट्स ऐं बिज़नेस जी सिख्या जो प्रोग्राम ॾिठो वियो जंहिं में पहिरीं खां 8वीं क्लास जे शागिर्दनि साइंस आर्ट्स ऐं बिज़नेस सां लाॻापियल मॉडल्स ऐं स्टॉल्स लॻाए लाॻापियल उनवाननि जी नुमाइश सां गॾोगॾु आयल तइलीमी माहिरनि ऐं वालिदेन खे इन्हनि मॉडल्स ऐं स्टॉल्स जे बारे में वज़ाहतुनि सां गॾोगॾु उन्हनि जे मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब पिणु ॾिना। हिन मौक़े ते महिमान ख़ासि ठारुशा हाई स्कूल जे सीनियर हेड मास्तर करीम बख्श सियाल ऐं मुचर हाई स्कूल जे हेड मास्तर शाहिद हुसैन वस्त्रो इंजीनियर शफ़ी मोहम्मद कोलाची ऐं मौलाना खलील अहमद कासमी शागिर्दनि खां मुख़्तलिफ़ सवाल कया ऐं संदसि हौसला अफ़ज़ाई पिणु कई जो त साइंसी मुक़ाबले जो जाइज़ो आगा ख़ान बोर्ड सां लाॻापियल IBA कम्यूनिटी कॉलेज नौशर फिरोज़ जो माहिर लेक्चरर्स आफ्ताब अहमद अब्दुल शकूर नारेजो ऐं इंजीनियर नवीद अहमद भेलार कई। इन मौक़े ते अकेडमी जे प्रिंसिपल शोबान अहमद भान ऐं नाइब प्रिंसिपल आजिज़ अली राजपर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां पंहिंजे अज़म हर क़दम बहितरी ॾांहुं वर्जाईंदे शागिर्दनि खे अहिड़ा मौक़ा ॾींदा रहूं था त जीअं हू जदीद दौर जी तालीमी तक़ाज़ाउनि खे मुंहुं ॾेई सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।